जेकॾहिं नी पंहिंजो माल हुजे हाँ तो बाबा असुल न खाइण ॾे हाँ पराओ माल हुयो खाई वियासीं पोइ मूं त इहो सोचियो ई कोन खाधे सां गॾु गॾु पेट में कढणो बि आहे। शुक्र करजो मूं तो जड़े बकर बूथे सां शादी कई न त तोख त कंहिं पंहिंजे खानदान मां कोन ते ॾिनी जंहिं छोकिरे ते हथ ते रखी त उहा छोकिरी ॿिए ते चढ़ी पे वई कंडा बि कोन ते लॻे। मुराद तू मिठीअ जो दुख छो थो करी उहा त धारी आहे न ऐं धारियुनि जो को दुख कबो आहे। मिठी धारी न आहे मिठीअ में त मुंहिंजो साह हो पर मूंखे ख़बर न हुई पर जॾहिं ख़बर पई त मिठी धार थी वई। तो एॾो वॾो ॾो कयो आहे दिलि चवे थी त पुलिस खे घुराए तोखे ॿधाए छॾिया। जवानीअ में त तूं चोर हुई हाणे तूं खूनी थी पई आहीं। मिठी सां जेका शादी पियो कयां उनजे पैसे जे करे पियो कयां जीअं उन मिल्कियत मुंहिंजी मुट्ठी में थींदी हुनखे मिलंदी तलाक। शादी त मूंखे तोसां करणी आहे न। तव्हां जेके कन भरिया आहिनि हा हा मुंहिंजा कन त ख़ाली आहिनि न या ॿुधी थी सघां ऐं नई वरी आउं हर कंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾींदी आहियां। इहा तूं वारी जेकी तेकड़ मेकड़ आहे न तुंहिंजी ज़ाल इनखे चओ त सुधरी वञे। मूंखे सम्झ में नथो अचे तोखे अकुल कॾहिं ईंदो। ॻाल्हि त तोखे सम्झ में नथी अचे इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह। हुए बि जीजी चवंदी आहे त तूं नंढे हूंदे खां जॾो हुए न तोखे को हिसाब ईंदो हो ऐं वरी न तोखे को अकुल हो। अकुल लभे कोन पघार वधाए। पघार हूंदी नौकरांदी तूं त मेरे सिरदा साईं आहे। तूं छो हथ धोई पोयां पई मिठी जे आख़िर हुन मासूम तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे। हथ मूं सुबुह धोतो हो उन खां पोइ न मूं हथ धोता न मूं पेर धोता। मिठी जे पोयां त मक्खियूं पवंदियूं आहिनि मां छो पवंदसि। तूं वतंदी सॼे ॻोठ में मिठी जी गिला कंदी हुन मासूम आख़िर तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो आहे। सॼे ॻोठ में खणी हुनखे ख्वार कयो अथई। हा त तूं भाणेजी जी हमदर्दी थो करी। हा शुक्र आहे तोखे ॻाल्हि सम्झ में आई मां त अधु चरियो थी वियोसि। नवाज़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुध ख़ानदानी मिल्कियत ते पुटनि जो हक़ हूंदो आहे या ॾोटियुनि जो। हुअं बि तोखे त माइटनि कुझु बि न ॾिनो ऐं तूं चाहीं थो त मां पंहिंजे पुट जी मिल्कियत इन मिठीअ खे ॾेई छॾियां। इमे में थीवण कोन ॾिसां कॾहिं बि न। अॻु में फैसल बि मूंखे तुंहिंजी दाह ॾिनी हुई हाणे जीजी बि तुंहिंजी शिकायत बि करे। इहा पटी तोखे कहिड़े मास्तर पढ़ाई आहे। केरु थो चवे त असांजो हक़ मिठी थी खाए। तूं हूअं मञंदीअ कोन हूअं बि तोखे ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी ऐं अॼु खां पोइ मिठी जो हिन घर में नालो न वठिजां। जणगत में ॿार छोड़िए बब्बड़ आपे मचसी। मुराद तू भी मरजी गए। नेट इंसान आ इंसान भी मटजी तो वने। प्यार दरिया भी लटजी तो वने। उस्ताद बुखारी ही सुटूं जण त मूं लाइ लिखियूं हुयूं। जी चंड सितारनि सां गॾु हूंदो आहे खुशबू गुलनि सां गॾु हूंदी आहे। पर मुराद त मूंखे धिके धार करे छॾियो। पर ही दिलि आहे जेकी तो लाइ तड़पे थी मुराद। कॾहिं कॾहिं तूं अनॾिठा आरा करी। अस्सलाम वालेकुम जीजी। वालेकुम सलाम। जीजी ख़ैर सां हाणे रमज़ान महिमान पे वञा वठो करे। हा बा ॾींहं गुज़रंदे देरि ई कोन थी थिए। हा जीजी तूं 80 साल जी थी वई पर ॾींहंनि गुज़रंदे ख़बर ई कोन पई त तूं 80 सालनि जी थी। अड़े मुआ तोखे मुंहिंजी उमिरि जी छो अची लॻी आहे।
अञा त मां 60 सालनि जी मस त थी आहियां। तूं वरी मूंखे 80 सालनि जी कयो वेठो। दीदी तो पाण ई त चयो त वक़्तु गुज़रंदे ख़बर ई कान थी पवे। हाय हाय, मूं त रमज़ान शरीफ़ जी ॻाल्हि पे कई न। घोर वञा आई मुंहिंजो बचिड़ो केॾो न सुर में थो रोए। पर तूं रोई पियो या ॻाई पियो? न न दीदी ॾाढो बाबा मुंहिंजे मतिलबु आहे त ॾाढो न मुंहिंजे मतिलबु आहे त राति मुंहिंजे ख्वाब में वॾो बाबू आयो हो। दीदी वॾो बाबू ॾाढो उदास हुयो। हाँ जानू, मुंहिंजे सिर जो ताज मूंखे जवानीअ में ई अकेलो करे हलियो वियो। दीदी तौबा कर तौबा, रमज़ान जे महीने में कूड़ थी ॻाल्हाई। वॾे बाबे खे त फोट थींदे अञा सिर्फ़ु 3 साल थिया आहिनि। बसि कर बोलड़ा, मुंहिंजी उमिरि ते न ॻाल्हाए। दीदी दीदी मूंखे वॾे बाबे चयो त मुंहिंजी रानी खे मुंहिंजा सिक भरिया सलाम चइजांसि। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। ॿियो छा चयो मुंहिंजे सिर जे ताज? दीदी दीदी ॿियो इहो मूंखे चयईं त जानू पुट मथां ईद बि थी अचे, तो वटि न को नवां कपिड़ा न को नवां बूट अथई। मुंहिंजी रानी खे वञी चइजांसि उहा तोखे नवां कपिड़ा ऐं नवां बूट वठी ॾींदी। त ईअं चयई? अड़े बा कहिड़ी थो ॻाल्हि करी? तुंहिंजो वॾो बाबा मूंखे बि त ख्वाब में ईंदो आहे। दीदी तो वटि वॾो बाबा केॾी महिल ख्वाब में आयो हो? तुंहिंजो वॾो बाबा सॼी राति मूंसां गॾु ख्वाब में हुयो। पर जेॾी महिल न मोकिलाई त मुंहिंजी अखि ई खुली वई। पोइ त सॼे घर में ख़ुशबू ई ख़ुशबू हुजे, ख़ुशबू ई ख़ुशबू। तुंहिंजे वॾे बाबा मस्जिद में वञी लाउड स्पीकर ते ऐलान कयो त हज़रात रोज़े बंदि थियण में बाक़ी वञी 10 मिंट रहिया ऐं पोइ वरी बि तुंहिंजो वॾो बाबा मूंखे ख्वाब में आयो। मूंखे चयाईं त जानू ईंदो तोखां नवां कपिड़ा घुरंदो ऐं बूट बि घुरंदो। मतिलबु त दीदी मुंहिंजो ख्वाब सचो हुयो? हा, तुंहिंजो ख्वाब सचो, पर अञा ख्वाब हले पियो। ॿुध, तुंहिंजे वॾे बाबा चयो त जानू तूं वटि ईंदो, ख़र्ची घुरंदो, तूं न ॾिजांसि। पाथर खणी घर मां ॿाहिरि निकिर हितां। अड़े मां किथे आई? पाथर त खणी ॾियो वञ। तुंहिंजी मोहबत मख जीअं आहे जेका हमेशह गंदगीअ ते वेहंदी आहे। मूंखे अहिड़ी मोहबत न खपे। माखीअ जी लार त तोखे मिठी बि नाहे ॾिनी मिठड़ा मुराद। जेके पंहिंजी सची मोहब्बत जी क़दर नाहिनि कंदा न, उनखे मोहब्बतूं न नफ़रतूं मिलंदियूं आहिनि। मुराद त मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधे। तुंहिंजी कीअं ॿुधंदो? हू जो रज़ी आहे न खजीअ जी जिनड़ी, सॼो ॾींहुं थी मुराद जा कन भरे। मुराद तू परेशान है या पेट में वकड़ पियो थई? न मां परेशान आहियां न मुंहिंजे पेट में वकड़ आहे। पोइ बूत छोड़ो कयो बिठो आई ॼण ज़ियान खोर बिलो कोड़की में फांसी वियो हुजे। रज़िया मां मज़ाक जे मूड में न आहियां। मुराद मां भी मजाक जे मूड में न आहियां। पर तू मुंहिंजी मोहब्बत खे मजाक में पियो ॾारे छॾी। तुंहिंजी मोहब्बत मख जीअं आहे जेका हमेशह गंदगीअ ते वेहंदी आहे। मूंखे अहिड़ी मोहब्बत न खपे। माखीअ जी लार त तोखे मिठी बि नाहे ॾिनी मिठड़ा मुराद। जेके पंहिंजी सची मोहब्बत जी क़दर नाहिनि कंदा न, उनखे मोहब्बतूं न नफ़रतूं मिलंदियूं आहिनि। ऐं तुंहिंजो प्यार मूंसां हुयो, मिठीअ सां न। मां चवां थो बस कर। मां हरगिज़ माठ कोन कंदसि। न कर बस त मां वञा थो हितां। मां तोखे वञण बि कोन ॾींदसि। केस ताईं मुराद, केस ताईं सच खां मुंहुं मोड़ींदे? मिठी धारी आहे, हू तोखे इस्तेमाल करे रही आहे ऐं तू इस्तेमाल थी रहियो आहीं। न हू कल तुंहिंजे लाइक़ हुई, न हू अॼु तुंहिंजे लाइक़ आहे। खुदा जे वास्ते बस कर।
मां मिठीअ जे ख़िलाफ़ हिकु लफ़्ज़ बि ॿुधण जे लाइ तयार न आहियां। मुराद, मां तोखे ये हरगिज़ कोन करण ॾींदसि। प्यार तू करे तो मूं सां ऐं शादी करे तो उन मिठीअ सां। मां कंहिंसां प्यार नथो कयां। प्यार तां मुंहिंजो अरवाह ई खजी वियो आहे। नफ़रत थी वई आहे मूंखे हर नौजवान छोकिरीअ खां। छा नफ़रत तोखे मिठी सां बि थी वई आहे या ही तुंहिंजी नफ़रत सिर्फ़ मुंहिंजे लाइ आहे? हाँ, छो न अहिड़ो कयां जीअं पुफी जन्नत ईद खां पहिरियां धीअ ऐं मुड़ुस खे वठी कराची हली वञे। माजिद कंहिंसां पियो ॻाल्हाईं, कंहिंसां पियो गुफ़्तगू करीं? हिते त ॿियो तोखां सवाइ केरु आहे ई कोन। अड़े चरिया, जिन भूत नज़र ईंदा आहिनि छा? छा मतिलबु? त तूं जिन्हनि सां पियो ॻाल्हाईं? ॿियो न त कंहिंसां थो ॻाल्हायां। ॿियो केरु हिते मौजूदु आहे सवाइ हिननि 7 जिन्हनि जे? माजिद, जिन हिते वेठा आहिनि छा? अंधो ई छा? तोखे ॾिसण में नथा अचनि? न किथे वेठा आहिनि? हे ॾिस, हे वेठा अथई। ही 1, ही 2, ही 3 ऐं बाक़ी तूं पाण ॻण। अस्सलामु अलैकुम अदा जिन्न। अस्सलामु अलैकुम सभिनी खे। न ख़बरदार, केर बि जानो सां हरकत कोन कंदो। हो तव्हांखे अदब में सलाम थो करे ऐं तव्हां वरी हुन सां मस्करी था कयो। माजिद, छा था चवनि इंजीनियरा? ही चवनि था त जानू जा कपिड़ा फाड़ींदासीं। माजिद, मुंहिंजा छो तो कपिड़ा पाड़ाई? मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ॿिया कपिड़ा त टोटल बि कोन निंगे। निमाज़ खे देरि थी वई त क़ज़ा करे पढ़ी वठिबी, पर जेकॾहिं अफ़्तारी वारी मानी वई हली त पोइ किथां ईंदी माजिद? त पोइ हॾे था। तूं हिते आराम पई करेंदी आहे, मैं जेको सॼे घर च बि ॻोल्हींदी आहियां। कम जी ॻाल्हि कर मामी। मिठी, ईअं अंदरि ई अंदरि सुॾकण सां मसला हल नाहिनि थींदा। हालतुनि जो मुक़ाबिलो करणो पवंदो आहे ऐं पंहिंजी मोहबत हासिल करण लाइ वेहणो पवंदो आहे, कुर्बानी ॾियणी पवंदी आहे। मोहबत हाजन हलवाई जी मिठाई न आहे जो प्रीतम दास प्लेट में सजाए अची तुंहिंजे आॾो रखे। मां छा कयां मामी? मुराद त मुंहिंजी हिकु बि नथो ॿुधे। तुंहिंजी कीअं ॿुधंदो? हू जो रज़िया आहे न, खजीअ जी जिनड़ी, सॼो ॾींहुं थी मुराद जा कन भरे। मामी, रज़िया ईअं कीअं कंदी? रज़िया त मुंहिंजी दोस्त आहे। हिते केर बि कंहिंजो न आहे। हिते हर को मतिलब जो मत आहे ऐं हूअं बि प्यार पैसे सां थींदो आहे, पैसे सां। ऐं मोहबत बि भुगड़नि जे मुठ जीअं विकामजंदी आहे। पर मूं त मुराद खे दिलि सां चाहियो आहे। मूं त मुराद सां सचो प्यार कयो आहे मामी। ऐं हू वरी सॼो ॾींहुं रज़िया सां रू रिहाणी पियो करे। इएं नथो थी सघे मामी, छो त मुराद मूंसां वाइदा वचन कया आहिनि। मेरी धी इवें पिया थींदा आहे। न मामी, मुराद मूंसां ईअं नथो करे सघे। उहो मूंसां रुसी त सघे थो पर मूंखे छॾी नथो सघे। अरे एतबार नथो अचई त हलिया पंहिंजी अखियुनि सां हली ॾिस। भई जिन्न हूंदो पिणे निभागा, मां तोखे जिन थी नज़र अचे। तुंहिंजो को ॾोह ई न आहे मुंहिंजी गुॾी। दरअसल हू मुराद तुंहिंजे लाइक़ ई न आहे। तूं बि विसारे छॾ मुराद खे। मां तोखे लाॾे कोॾ सां परणाईंदसि। तूं सॼी ज़िंदगी न मुराद सां गुज़ारे सघंदीअ जेको तोखां नफ़रत थो करे।
हाँ हाँ नफ़रत है मुखे इन समाज खां, कूड़े प्यार खां, धोखे ऐं फ़रेब खां, मिठीअ खां बि ऐं मिठीअ जे ॾिनल ज़ख़्मनि खां बि। छा चयो तूं मुराद? तो तोखे मिठीअ सां नफ़रत आहे, तोखे मूंसां नफ़रत आहे। पोइ उहो सभु कुझु छा हुयो? उहो वाइदा कोल करार उहो सभु कुझु छा हुयो मुराद, जेके तूं हॉस्पिटल में मूंसां कया मिठा मिठा वाइदा, उहो सभु कुझु छा? उहो सभु कुझु कूड़ हुयो मुराद। ॿुधा, उहो सभु कुझु कूड़ हुयो। जेकॾहिं तोखे मूंसां एतिरी नफ़रत हुई त पोइ तूं शादी लाइ हाँ छो कई? छो राज़ी थियो तूं शादी लाइ? छो तूं एतिरो धोखेबाज़ ऐं कूड़ो निकिरंदे मुराद मां कॾहिं सोचियो बि न हो। सोचो त मां बि न हो त उल्टिन जे बहाने तू अस्पताल वेंदी है। सोचो त मां बि न हो त शादीअ जे 6 महीने तू मूंखे औलाद ॾियण वारी आहे। घणो ई ॻाल्हाए वरितो तूं। मूंखे तो में इहा उम्मीद न हुई मुराद। जेकॾहिं तूं मूंसां नफ़रत कंदो आई त पोइ मां बि तोसां नफ़रत कंदी आहियां। आई हेट यू मुराद, आई हेट यू। भाई जिन्न हो तो पढ़े निभागा मां तो के जिन्न थी नजर अचा। ये बात जब पुट बस कर ये रिंगट। के बाद मजे में के बाद ओडे में के बाद एरे में के बाद घर में के बाद जब पुट बस कर ये रिंगट। अडी के बाद मामूलड़े जो पुट आया जिनो नक पकोड़े जेड़ो आयो मां बकरे जेड़ो हटरे उन्हें नक मां बि किनी किनी सिंग वांडी जटे मुंहिंजो कुझु एतराम कर मूं कुझु कोन कयो आहे। जिजना मां ग़ैबात न आहियां त पोइ तूं ग़ैबात जी धी हूंदी आहीं। मां ग़ैबात जी धी बि न आहियां। त पोइ ग़ैबात जा पुट बि त हूंदा आहिनि न, तूं ग़ैबात जो पुट ज़रूरु हूंदे। अरे मोगा मटन मां पुट बि न आहियां। अरे तो पुतनू खड्डड़ो के बाद आई ता खड्डड़ा फकीर के बाद का गड़ कने का असा इंसानन में के
खदड़ा जमंदा आहिनि। तू भी त मां तोखे ॾिसां थी काने। मिठी, मां तुंहिंजी आसानीअ सां जान कोन छॾींदसि। तूं चओ त मां जीअण हराम करे छॾींदसि। रोई थी पई? अड़े जरी रोइण मां कहिड़ो फ़ाइदो? ऐं इहो मुराद पंहिंजो पाण खे सम्झे छा थो? मुराद त तुंहिंजे पेर मट बि कोन्हे। किथे तूं सुहिणी सदा मलूक ऐं हू जहिड़ो मुक़ाम जो चिबरो, ऐं तूं न लथी रो। छा पिया सोचे? रोयां पे पंहिंजी क़िस्मत ते मामी। ॿुधई न मुराद जी ॻाल्हियूं। छा पियो चवे त हुनखे मिठीअ सां नफ़रत आहे। छो मामी छो? अहिड़ो छा कयो आहे मां? कहिड़ी शइ जी कमी आहे मूं में? कहिड़ो ॾोह आहे मुंहिंजो? तुंहिंजो को ॾोह ई न आहे मुंहिंजी गुॾी। दरअसल हू मुराद तुंहिंजे लाइक़ ई न आहे। तूं बि विसारे छॾ मुराद खे। मां तोखे लाॾे कोॾ सां परणाईंदसि। तूं सॼी ज़िंदगी न मुराद सां गुज़ारे सघंदी आहे जेको तोखां नफ़रत थो करे। बस कई मां शादी खां। मूंखे शादी नाहे करनी। मां पंहिंजो हक़ बख़्शराए छॾींदमि। मुंहिंजी मिठी, तुंहिंजो को ॾोह न आहे। ॾोहारी त हू मुराद आहे। तूं पंहिंजो पाण खे सजा छो थी ॾी? मूंखे कुछ भी समझ में नथो अचे मामी। बस मूंखे हाणे शादी करनी ही ना है। अड़े चरी, मुंहिंजी सलाह मञ त तूं मुंहिंजे माजिद सां शादी कर। हू तोखे पंहिंजे साह खां वधीक थो चाहे। ऐं मुंहिंजो तोसां इहो वाइदो आहे त मां कराचीअ में तोखे वॾो बंगलो ऐं वॾी कौर वठी ॾींदसि। मम्मी महिरबानी करे मूंखे अकेलो छॾे ॾे। फ़िलहाल मूंखे कंहिंसां बि नाहे ॻाल्हाइणो। प्लीज लीव मी अलोन। हा माई, वेंदी पई आं। अंग्रेज़ी में गारियां त न ॾे। मुलिक साहब, मां हिकु अर्ज़ु खणी आयो आहियां। खणी आयो त ॾेई छॾ। असां सभु वठण लाइ तयार आहियूं। बाक़ी ॾींदा पंहिंजो कंहिंखे तप बि न आहियूं। मूंखे हिकु तावीज़ लिखाइणो आहे। बिल्कुलु लिखी ॾींदुसि। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रख, सखणी ॾींदो आहे पिट बराबरि अथई। मौली साहब, खोड़ मिठाई त पोइ ठीकु आहे, पंहिंजो मसलो ॿुधाए। मौली साहब, मूंखे हिकु छोकिरी सां प्यारु थी वियो आहे। छोकिरी मूंसां भॼण लाइ तयारु कोन्हे। अहिड़ो कोटाए लॻे थो जो छोकिरी भॼी हले। अहिड़ो भॼंदी जो कार खां बि तिखी थी वेंदी। पर मिठाई घणी ॾींदे? मौली साहब, हुकुम करो, जेके घुरंदे ॾींदो मां। पूरा 5000 लॻंदई। मौली साहब, मां तोखे 6000 ॾियूं। तूं रुगो मूंखे तावीज़ लिखी ॾे। मूंखे वॾो को आशिक़ पुट थो लॻी। बस मौली साहब, दिलि लॻी वई यार। चङो, हाणे छोकिरीअ जो नालो ॿुधाए। नालो रज़िया। जी रज़िया, अञा बि बोड़ो आई छा? ॿुधा सभु नालो रज़िया। पर मां जो नालो छा अथसि? रहमत। छा रहमत? पीउ जो नालो छा अथसि? पीउ जो नालो अथसि मौलवी मूसो। तुंहिंजी धीउ ते दुश्करी तावीज़ बि मूंखां थो लिखाराई। तोखे शर्म कोन थो अचे? तोखे शर्म अचे थो? पर न्याल लाइ तावीज़ लिखी थो। कूड़ हणी माण्हुनि खां पैसा फुरींदो आहीं। इहा त असां ठुड़काऊ माण्हुनि जी रोज़ी आहे। मौली साहब, रोज़ी जो ज़िम्मो त रब खयो आहे। यार, तो त मुंहिंजूं अखियूं करे छॾियूं। मूंखे माफ़ कर। पहिरीं मूं तौबा कई। माफ़ी घुर मुंहिंजे रब खां, जेको तौबा क़बूल कंदड़ आहे। मां वञा केॾा? दीदीअ जे घर में बिके बात थी वई आहे। असांजे घर में केरु आहे ई कोन। किथे नहीं विया मां? जिते किथे बग़ैर ॾिढ ॾे थो। बनीअ ते अकेलो वेठो आहे। अलाह जे घर में नहीं आया तो मस्जिद में।
तू मुसावण दे हाँ तू मुसावण दे न छनी नो माए तो चला देखा दे उदाए पियो किसी क्या यार जो हाँ गर्मी काजी है ना ओ सुभाने मेरे तो मैं भैया बाकी ना ताज लच्छरी आए सुभाने पकड़ जाए मुझे जानो रोजी में किस में मपटा बादल का नहीं और दीदी रोटी में तो नहीं था ओ गाँव लटा जन पूरा अला साथ होना ने जानू आई छा अरे तू बापो आई छा अरे जानू छोरा पिनी दो ना ना रबे ठाकना बाबा अड़ी जिंदगी तो भी तो इहो ही कम कयो आ मामी जी मिला सजी गोट में मुके कुआर करे छड्यो है जी मां किन्नी नया ये उन सराणे जी आदत है तू रुक न कर जेस ताईं न मां जिंदा आया तुझो को वार भी विंगो न थो करे सके चरी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी भली भली आ ओ मिठी हली हली आ ओ मिठी तू सुहणी मन